खाना फरहंग ईरान हैदराबाद में मुसलमान साइंसदान शाइर उमर ख़याम जी मुनासिबत सां थियल तक़रीब जो अहवाल। रिपोर्ट मंज़ूर कालरो। इस्लामी जमहूरिया ईरान जे इल्मी अदबी ऐं कल्चर जे फ़रोग़ लाइ खाना फरहंग सेंटर हैदराबाद में आलमी सतह जे मुसलमान साइंसदान ऐं इल्म रियाज़ी जे माहिर तोड़े वॾी शाइर ग़यासुद्दीन अबुल फ़तह उमर बिन इब्राहिम ख़याम निशापुरी आहे। संदसि 408 या 410 हिजरी मुताबिक़ सन 1048 धारे जनम थियो। हुन जो कुटुंब ख़ैमा ठाहिण सुबण जो कमु करण सबबि ख़याम तौरु मशहूरु थी वियो। संदसि इल्मी अक़ली ऐं दानाई वारी आला फ़ज़ीलत जो एतिराफ़ अहले ईरान समेत केतिरा ई मुसलमान ख़ासि तौरु यूरोप वारा कंदा हुआ। ईरान जो शहर निशापुर इल्म हुनर ऐं फ़िरोज़े पत्थर सबबि घणो मशहूरु ऐं मुनफ़रद मर्तबो रखे थो। उमर ख़याम इल्म फ़ल्कियात फ़लसफ़े रियाज़ी मौसीक़ी शाइरी जे फ़न वारनि आला ख़ूबियुनि सां मिसाली शख़्सियत तौरु मशहूरु रहियो। हुन वॾे मर्तबे वारी शख़्सियत बाबति खाना फरहंग इस्लामी जमहूरिया ईरान में हिकु इल्मी फ़िक्री ऐं मालूमाती लेक्चर तक़रीब थी, जंहिंजो स्पीकर नाले वारो मुफ़क्किर जामी चांडी हो, जंहिं उमर ख़याम जी घण रुखी शख़्सियत बाबति संदसि ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ कारनामनि ते तफ़सीली ॻाल्हायो। तक़रीब जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां थियो। उन बाद खाना फरहंग ईरानी कल्चर सेंटर हैदराबाद जे डायरेक्टर जनाब रज़ा पाठसा तरफ़ां हिकु शरीक महिमान समेत स्पीकर जामी चांडियो जिन जो शुक्रियो अदा कंदे इल्मी अदबी सिलसिले जी कड़ी ते ॻाल्हाईंदे उमर ख़याम खे सलाम पेश कया। स्टेज सेक्रेटरीअ जा फ़र्ज़ मानाइते दरवेश सिफ़त अदीब मोहतरम यूसुफ सिंधी अदा कंदे जामी साहिब के ख़िताब ला अर्ज़ कयो। ईरान जे आलमी साइंसदान ऐं इल्म रियाज़ जे माहिर शाइर अदीब उमर ख़याम जी ज़िंदगी जे केतिरनि ई रुखनि ते जामी चांडियो बहितरीन इल्मी ॼाण सां ॻाल्हायो, जंहिं ते तक़रीब जे शरीक इल्म अदब शाइरी ऐं तारीख़ सां दिलचस्पी रखंदड़ महिमाननि दाद ॾींदे क़दरदानी कई। उन बाद सवाल जवाबनि जो सिलसिले में बि इल्मी जवाब ॾिना विया। साइंसदान शाइर इल्म फ़ल्कियात जो माहिर उमर ख़याम जहिड़े बुलंद मर्तबे वारे हस्ती जी वफ़ात जुमे जे ॾींहुं 526 हिजरी मुताबिक़ 4 डिसंबर 1131 ईस्वी निशापुर खुरासां ईरान में थी। संदसि उमिरि 86 साल बयान कई वञे थी। ख़िताब जी पुॼाणीअ बाद महिमाननि जे आलिशान अंदाज़ सां ख़ातिर तवाज़े जा इंतज़ाम कया विया, जिन में डायरेक्टर साहिब पाण बि शरीक थियो। अहले दानिश खे उमर ख़याम जा केतिरा फ़ारसी में लिखियल किताब जेके अंग्रेज़ी, सिंधी, उर्दू ऐं ॿियनि ॿोलियुनि मां तर्जुमो कयल आहिनि, तिन खे ज़रूरु पढ़ण सां गॾु पंहिंजी ज़ाती लाइब्रेरी में संभाले रखिजनि, जीअं ख़ानदान समेत इल्मी दोस्त तारीख़ी शख़्सियतुनि मां बाख़बर रहंदे फैज़ हासिल करे सघनि।